अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हिन वक़्तु कंबर शहर में मौजूदु आहियां ऐं कंबर में ही नौजवान हिन वक़्तु हिकिड़ो मज़दूर आहे जंहिंखां हिन वक़्तु फुर थी आहे। कंबर शहर में जेका सूरत हाल आहे कंबर ज़िले में अमन अमान जी तमामु घणी ख़राबु आहे। न रुगो कंबर पर सॼी सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। पर अॼु हिन मज़दूर नौजवान खां हिकिड़ी अनोखी क़िस्म जी फुर थी आहे। सो इन दोस्त खां पुछूं था। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। अदा नालो तव्हांजो? अहमद हुसैन सर जो नालो आहे। मां पाण गोपांग आहियां साईं। अच्छा, अहमद हुसैन गोपांग, तव्हां हिन वक़्तु ॿुधायो त तव्हां खां फुर थी आहे, उहा फुर किथे ऐं कीअं थी? साईं वगड़नि में मूं निकितुसि, मूंखे सवारी न पई मिले। अच्छा, पैदल लॻुमि साईं, अॼु पैदल पहुचा ॻोठ। जी जी। अचानक होटल खां आॾो हिकिड़ो भुटन जो घर आहे साईं। हा, पोइ ॿ ॼणा क्लेशन सां मुंहिंजे साम्हूं अची विया। अच्छा सही। सम्झो सर? जी जी त मूंखे चयूं साईं केरु जवान आई? मां ख़ाकी आहियां साईं, इंसान आहियां, जी। मज़दूर आहियां साईं। हम्म, छा थो गीते में? मां साईं गीते में बचण जी रोज़ी कयूं, वञा थो ॻोठ, सवारी मूंखे नथी मिले, सवारी तंगी आहे सही। साईं। हिकिड़े जो छा अथव खीसे में? जेको पैसा 1200 रुपया गीते में पिया, मां ॾिना, मां कढी पैसा मूंखां न खसियो। बाक़ी पकोड़ा बचड़नि जा हुया, किलो खीर जो। अच्छा। हा साईं, किलो खीर जो मूंखां खसियो ऐं पकोड़ा खसियो सर। जेको आहे माना अच्छा, जेके तव्हां घर लाइ पंहिंजा पकोड़ा ॿारनि लाइ खणी पिया अचो ऐं खीर वठी पिया अचो, उहा फुर थी आहे? जी सर। वाह। पैसा मूंखां न खसियो। सही। मोदी बाबा साईं। हा। पर इहो अर्ज़ु था कयूं वगन पुलिस थाणे एस एस साहब खे साईं, कुझु आवाम जे लाइ कुझु एक्शन खयो वञे, जेको आहे वॾी बदमनी थी वई आहे। अच्छा अच्छा, तव्हां हिन फुर खां पोइ तव्हां कंहिंसां राब्तो कयो, पुलिस सां या कंहिं इंतज़ाम सर जेको आहे गठ ते वेठा पुलिस वारा, उहे लूडे रांदि पिया खेॾनि। अच्छा, सम्झो साईं? हा। मां साईं तव्हां ड्यूटी था कयो, जेको आहे कंहिं मज़दूर माण्हू खां, कंहिं ग़रीब खां फुर थिए थी, त तव्हां ड्यूटी था कयो त ड्यूटी जा तव्हां पाबंद थी रहो। सही। आवाम जी ख़िदमत जे लाइ तव्हांखे गवर्नमेंट पघार ॾिए थी। अच्छा, तव्हां हक़ कयो आवाम जे लाइ। जी बिल्कुलु। वगड़ थाणे जी पुलिस का बि एक्शन नथी खणे। वॾी बदमनी थी वई आहे। जेको आहे मज़दूर माण्हू काॾे वञे साईं? रोज़ कमाए रोज़ खाए बचण जे लाइ, जेको 1500 1400 बचनि जे लाइ खयूं अचे, उहे बि असां को फुरे वञनि। सही। पोइ असां काॾे वञूं साईं? बिल्कुलु, इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे। नाज़रीन, तव्हां हिन वक़्तु ॾिठो त हीउ हिकिड़ो मज़दूर नौजवान जेको वगड़ खां पंहिंजे शहर कंबर अची रहियो हुयो, त कंबर जे रस्ते ते वगड़ थाणे जी हद मां हिन खां हिकिड़े अनोखे क़िस्म जी फुर थी आहे, जेका अॼुकल्ह तव्हां ॾिसो त सिंध में एतिरी सूरत हाल ख़राबु थी पई आहे बुख ऐं बदहालीअ जी, जो हीउ नौजवान ॿुधाए थो त हिन खां पैसा त फुर न आहिनि कया विया, पर फोरू जेके आहिनि हथियारनि सां हिकु रोड ते, मेन रोड ते निकिरी करे हिन खां खीर खसियो अथनि ऐं हिन खां पकोड़ा खसिया अथनि। हाणे इहा सूरत हाल थी वई आहे। कंबर ज़िले जी जेका पुलिस आहे उहे ॿुधाए थो त उते जेके जिते फुर थी आहे उनजे भरिसां जो हिकिड़ी चौकी आहे, उते उहे पुलिस वारा वेठा लूडो पिया खेॾनि। पर आवाम जे तहफ़ुज़ जो को ख़्यालु कोन्हे। पर हे हिकिड़ी क़िस्म जी अनोखी वारदात आहे, अनोखी हिकिड़ी फुर आहे जो खीर ऐं पकोड़ा खसिया पिया वञनि। कंबर इंतिज़ाम खे ऐं सिंध सरकार खे हिन ते ध्यानु ॾियणु खपे त जीअं आवाम सुख जो साहु खणी सघे। मुश्ताक तिनियो, INN न्यूज़, कंबर।